अस्सलाम वालेकुम। अमा ॾिसो पिया फास्ट न्यूज़। ख़बर शामिल कंदासीं मटियारी मां त मटियारी वेझो सालारो जी कचे वारे इलाइक़े में हथियारबंदनि हथां मारिजी वियल रिंद बिरादरी जे 6 माण्हुनि जा लाश क़ौमी शाहराह ते रखी रिंद बिरादरी पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मटियारी वेझो राति देर सां सालारो थाणे जे हद में रिंद ऐं बिरोही बिरादरी जे धुरियुनि में पुराणे संगावती तकरार तां झेड़े जे नतीजे में मारिजी वियल मजनू, जादू, समरीन, गुलाबी, खान मोहम्मद, मिर्ज़ा ऐं शकील रिंद शामिल आहिनि, जंहिंजे मारिजी वञण बाद इलाइक़े अंदरि ॾौकाव वारी सूरतहाल पैदा थी वई आहे। रिंद बिरादरी पारां मारिजी वियल मर्द ऐं औरतुनि जा लाश हाला भटशाह क़ौमी शाहराह ते रखी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं बाद ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल, सभई गाॾियुनि जूं कतारूं लॻी पयूं। वधीक रिंद बिरादरी जे माण्हुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेसीं ताईं कातिलनि जी गिरफ़्तारी न थींदी असां एहतजाज जारी रहंदो। हिननि जो वधीक चवणु हो त कुछ वक़्त अॻु रिंद नौजवान सां बिरोही बिरादरी जी औरत घरां निकिती हुई, जंहिं बाद उन जो फ़ैसिलो बि थियो हो। असां उहा छोकिरी मोटाए ॾिनी, 12 लख संग चटी भरे ॾिनी। असां छोकिरी हुई त उन्हनि चयो त असां पंहिंजी मारे छॾी आहे, पर उन्हनि छोकिरी जदोई बिरादरी कंहिं फ़र्द सां कराची शादी करे छॾी हुई। कुछ वक़्त बाद उहा छोकिरी पंहिंजी मर्ज़ीअ सां घरां निकिरी असां वटि पहुती आहे, जंहिं करे बिरोही ऐं जदोई बिरादरी जे माण्हुनि गॾिजी असांजी बिरादरी जे माण्हुनि मथां हमिलो करे 7 माण्हू मारे असां सां वॾो ज़ुल्म कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।